हाँ फोर्स जेको आहे हिकिड़ो फिजिक्स के हिसाब से हिकिड़ी असांजी ॾिसंदासीं त हिकिड़ो तमामु वॾो टॉपिक आहे, सही आहे। ऐं इनखे असां हिकिड़े लेक्चर में कवर अप करणु चाहियूं था, नथा करे सघूं, पर असां शुरूआत कई आहे बेसिक खां, सही आहे। त हिते सिर्फ़ु अॼु असां जेका जीअं एनर्जी जे बारे में कल्ह असां सिर्फ़ु उनजी डेफिनेशन ऐं यूनिट खे डिस्कस कयो, टाइप्स बि पढ़ियासीं, पर असां फोर्स जा टाइप्स डिस्कस न कंदासीं अॼु। अॼु जस्ट असां फोर्स जो जेको टॉपिक आहे जस्ट असां डेफिनेशन ऐं उन खां पोइ असां रहंदासीं यूनिट ताईं महदूद, सही आहे। उन खां पोइ असां डिस्कस कंदासीं सिंपल मशीन्स। ऐं हीउ जेको टॉपिक सिंपल मशीन्स जो असां खयों आहे इहो तव्हांजी 7th क्लास जो जेको आहे साइंस जो बुक उन मां खयों आहे, ठीकु आहे। न्यू एडिशन जेको आहे उहो टेस्टिंग पर्पज़ में आहे, पर अञा शाया थी चुका आहे क्लासनि में उहो पढ़ाईंदा या न, पर इहो उतां खणण आहे सिंपल मशीन्स, ठीकु आहे। त हाणे फोर्स जे बारे में बेसिक कॉन्सेप्ट असांजो छा आहे, सिंपल मां सिंपल डेफिनेशन जेका हूंदी आहे उहा छा आहे फोर्स जी। A force is a push or pull on any object. हाणे ॾिसो जेकॾहिं असां फॉर एग्जाम्पल लिखण जे लाइ लास्ट में थोरो टाइम ॾींदासीं, त लिखण जी कोशिशि न कयो कॾहिं बि, मतिलबु जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त मतिलबु लिखंदा न कयो। जॾहिं बोर्ड फिल थी वेंदो न, जॾहिं बोर्ड फिल थी थो वञे त लास्ट में 5 मिंट ॾींदासीं लिखण जे लाइ, पहिरीं सम्झी वञो, पोइ जे सम्झ में अची वेंदो आहे त पोइ लिखण जी ज़रूरत बि न हूंदी आहे। किताब भरिया पिया आहिनि, ठीकु आहे, किताब में बि इहे शयूं लिखियल आहिनि, त बहितर इहो आहे लिखण खां वधीक माना तव्हां का नई शइ अची थी वञे उहा नोट करे छॾियो, सही आहे। ए फोर्स इज़ ए पुश आर ए पुल ऑन एनी ऑब्जेक्ट, इहा सिंपल डेफिनेशन आहे जेका तव्हां बेसिक 6, 7, 8 में डिस्कस कंदा आहियूं। अॻिते हली जूं ॿियूं डेफिनेशन्स बि अचंदियूं, उहे असां मैट्रिक में जॾहिं मां शुरू कंदुसि इनशाला, त उन ते पाण डिटेल में वेंदासीं, सही आहे। त हाणे पुश आर पुल जो छा मतिलबु आहे, फॉर एग्जाम्पल जेकॾहिं मूंखे हिते चेयर खणणी आहे, सही आहे, चेयर खे पाण ॾे आणणो आहे, त मां छा कंदुसि, हुनखे पुश कंदुसि। त मां पुश करण जे लाइ छा यूज़ कयो, हिते फोर्स पियो यूज़ कयां। त जॾहिं असां पुश कयूं था कंहिं शइ खे, त हिन जो मतिलबु छा आहे, असां छा पिया कयूं, उन ऑब्जेक्ट ते फोर्स अप्लाई कयूं पिया। त फोर्स अहिड़ो एजेंट आहे जेको कंहिं शइ खे पुश करण जे लाइ या पुल करण जे लाइ असां यूज़ कंदा आहियूं। पुश जो मतिलबु आहे धिकणु, ठीकु आहे, जे परते करिणो आहे। पुल करण जे लाइ मतिलबु पाण ॾे छिकण खे असां छा चवंदा आहियूं, पुल। अक्सर करे कंफ्यूजन थींदो अथव जॾहिं असां वेंदा आहियूं ॿ दरवाज़नि ते लिखियलु हूंदा पुश आर पुल, त उते अचानक साम्हूं अची वेंदा पुश आर पुल, त गौर न कंदा आहियूं त पाण ॾे पिया धिकींदा आहियूं या छिकींदा आहियूं, पोइ ख़बर पवंदी आहे त इहो त इन में थोरी कंफ्यूजन। इहा जेका पुश आर पुल आहे सिंपल डेफिनेशन, तव्हां केरु पुछे थो व्हाट इज़ फोर्स, तव्हां सिंपली हुनखे चई सघो था ए पुश आर पुल ऑफ ऑन एन ऑब्जेक्ट इज़ कॉल्ड फोर्स, ठीकु आहे। त हाणे फोर्स जेको आहे हुनजो यूनिट छा आहे, जीअं असां कल्ह पढ़ियोसीं त हर फिज़िकल क्वांटिटी जो छा हूंदो आहे, को न को यूनिट हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे कल्ह मां तव्हां इहा ॻाल्हि कोन ॿुधाई, असां हाणे फिज़िकल क्वांटिटीज़ खे 2 शयुनि में डिवाइड कयो वेंदो आहे, हिकिड़ो स्केलर क्वांटिटीज़ ऐं वेक्टर। त हाली फ़िलहालु जस्ट इहो नोट करे छॾियो त एनर्जी जेका इहा असांजी छा आहे, स्केलर क्वांटिटी हुई। एनर्जी असांजी छा आहे, स्केलर क्वांटिटी, पर फोर्स असांजी छा आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, ठीकु आहे। ही जस्ट हिते डिस्कस कोन थो कयां, छो त बेसिक ते पिया हलूं हाली, इहो स्केलर वेक्टर हाली सिर्फ़ु तव्हां नोट कयो, ज़हन में हुजे तव्हांखे, ठीकु आहे। फोर्स छा आहे असांजी, वेक्टर क्वांटिटी आहे, हिन जो यूनिट छा हूंदो आहे, अखर वॾा करे लिखां, एॾे वॾे क्लास में हू पढ़ायो न आहे न, त इन करे थोरो अखर नंढा आहिनि, इनशाला कोशिशि कंदासीं वॾा थी वञनि, ठीकु आहे। पर ॻाल्हायां पियो, जेकॾहिं बोर्ड ते ॾिसण में नथा अचनि, पढ़ां बि पियो, त तव्हां हुनखे कोशिशि कयो, न त पुछी वठो, मां हितां ई तव्हांखे ॿुधाए कोशिशि कयूं था वॾा लिखूं, ठीकु आहे। त इट्स यूनिट इज़ न्यूटन। हाणे फोर्स जो जेको यूनिट आहे उहो छा आहे, न्यूटन। न्यूटन जी तव्हांखे ख़बर हूंदी कहिड़ो साइंटिस्ट हो हिकिड़ो, जीअं तव्हांजा फोर्स जो कॉन्सेप्ट ॾिनो बाय इट्स लॉ, ठीकु आहे। न्यूटन जा 3 लॉ आहिनि असां वटि, फर्स्ट, सेकेंड एंड थर्ड लॉ। जेका फोर्स जी डेफिनेशन बेसिकली कहिड़े लॉ में वरितल आहे, फोर्स फर्स्ट लॉ जेको आहे उहो बेसिकली फोर्स जी डेफिनेशन खे डिफाइन कंदो आहे, ठीकु आहे। पर उहो बि असां अॻिते डिस्कस कंदासीं। हिते जस्ट तव्हां इहो यादि रखो त यूनिट छा आहे फोर्स जो, न्यूटन। माना SI यूनिट जेको आहे फोर्स जो उहो छा आहे, न्यूटन।
हाणे न्यूटन जेको आहे इन में हिकिड़ी शइ नोट करण जी आहे त तव्हां हमेशह इहा ॻाल्हि यादि रखिजो, जॾहिं न्यूटन नंढी अल्फ़ाबेट सां लिखियलु आहे त उहो हमेशह शो कंदो आहे यूनिट खे। इहा शइ घणनि माण्हुनि खे क्लियर न हूंदी आहे। ऐं जॾहिं वॾी एन सां लिखियलु आहे त उहो न्यूटन शो कंदो साइंटिस्ट खे। ठीकु आहे, कैपिटल एन सां जॾहिं का न्यूटन लिखियलु आहे किथे त तव्हां उहो शो फोर्स जे यूनिट खे न कंदो, उहो नाले खे शो कंदो ऐं उहो साइंटिस्ट जे बारे में ॻाल्हाए पियो। पर जॾहिं यूनिट जे तौर ते लिखंदो त उनखे छा लिखंदो, स्मॉल लेटर सां एन न्यूटन। ठीकु आहे, ऐं जी सिंबल जेका हूंदी आहे उहा वरी कैपिटल एन। जॾहिं असां मतिलबु पेपर में या किथे मैग्नीट्यूड सां गॾु लिखंदासीं त पोइ सिंबल लिखंदव त पोइ एन। ठीकु आहे, त इहो आहे असांजो सिंपल कॉन्सेप्ट ऑफ फोर्स। इहे टे शयूं तव्हांजे ज़हन में हुजणु खपनि। फर्स्ट डेफिनेशन, सेकेंड छा आहे त वेक्टर क्वांटिटी आहे, थर्ड हुनजो यूनिट। बाक़ी इन में प्रॉब्लम्स बि हूंदा आहिनि। इहे सभु शयूं असां अॻिते मैट्रिक जे कोर्स में डिस्कस कंदासीं, लॉज वग़ैरह जेके बि आहिनि। हाणे हिन में को क्वेश्चन हुजे या का ॻाल्हि, अॻिते हलूं सिंपल मशीन्स ते। हाणे सिंपल मशीन ते अचो। मशीन्स जेके आहिनि बेसिकली मशीन छा हूंदी आहे या मशीन असां इहे कहिड़े कमु ईंदी आहे, मशीन छो यूज़ कंदा आहियूं असां। सभिनी खां क्वेश्चन कॾहिं बि असां जेसि ताईं असांजे ज़हन में सुवाल ईंदा आहिनि, सही आहे, सिखण जो सभिनी खां वॾो इहो हूंदो आहे तव्हां पंहिंजे ज़हन में पाण सुवाल क्रिएट कयो, वरी उन्हनि जा पाण ई जवाबु तलाश कंदो त तव्हांजी अधु स्टडी उते कंप्लीट थींदी आहे। त सभिनी खां पहिरीं सुवाल इहो आहे मशीन। मशीन कहिड़े कम लाइ इस्तेमालु थींदी आहे डेली लाइफ में, छो यूज़ कंदा आहियूं असां मशीन खे। एफिशिएंसी त सफ़ा डीप में हली आहे। जर्नली आम माण्हू जेकॾहिं पुछे, मां आम माण्हू जे कॉन्सेप्ट जर्नली डिस्कस था कयूं, हाली किताब में नथा अचूं। मशीन जी कम खे आसान बणाइण लाइ, ऐं ॿियो वक़्तु बचाइण जे लाइ, मतिलबु स्पीड अप करण जे लाइ। सही आहे, जीअं असां पैदल वेंदा आहियूं किथे नवाबशाह जेके पंधु वञूं, अॻे तव्हां ॿुधो हूंदो हज ते माण्हू पंधु वेंदा, सही आहे, के मोटंदा बि कोन, थींदो न ईअं। पर अॼुकल्ह छा आहे, जहाज़ ते वञनि था ऐं कुझु ॾींहंनि में मोटी था अचनि, पाण फरी थो 3 कलाक था लॻनि सऊदी अरब ताईं। त केतिरो टाइम असांजो बचे थो। त बेसिकली जेकॾहिं बेसिक लेवल ते असां मशीन खे डिफाइन कयूं त उहो छा आहे, मशीन इज़ एनी डिवाइस विच मेक द वर्क ईज़ियर। ठीकु आहे, या कन्वीनियंट, माना अहिड़ी डिवाइस जेका कम खे आसान बणाए, उनखे असां छा चवंदा आहियूं, सिंपल मशीन। आर यूज़ टू डू वर्क फास्टर, माना कम खे आसान बणाए या कम खे तेज़ी सां करण जे लाइ असां छा जो इस्तेमालु कंदा आहियूं, मशीन्स जो। हाणे मशीन में 2 टाइप हूंदा आहिनि, हिकिड़ी असांजी थी सिंपल मशीन, ॿियूं असांजियूं हूंदियूं आहिनि कॉम्प्लेक्स मशीन्स। ठीकु आहे, कॉम्प्लेक्स मशीन त पोइ सॼी मैकेनिकल इंजीनियरिंग आहे जेका 4 साल मां डिग्री करे आयो आहियां, पोइ उन में त 4 साल था लॻनि, पोइ अॻिते बि उन में अञा घणो आहे। पर असां उन में न वेंदासीं। सिंपल मशीन्स गॾिजी करे 2 या 2 खां वधीक सिंपल मशीन्स गॾिजंदियूं आहिनि त पोइ असां छा ठहंदी आहे, हिकिड़ी कंपाउंड या कॉम्प्लेक्स मशीन ठहंदी आहे। पर असां हिते बेसिक्स में छा पिया डिस्कस कयूं, सिंपल मशीन खे। सही आहे, त हाणे सिंपल मशीन डेफिनेशन लिखां या जेका ॿुधायोमांव लिखां। हाणे वॾा अखर थो लिखां, ॾिसियो। हाणे जॾहिं असां मैट्रिक में ईंदासीं न, इहे सभु डेफिनेशन्स जेके हिते असां जर्नल पढ़ूं पिया बेसिक्स में, इहे मैट्रिक में अची करे थोरियूं चेंज थींदियूं स्लाइटली। ठीकु आहे, पर हिते बेसिक जो मतिलबु इहो हूंदो आहे थोरो कॉन्सेप्ट अची वञे तव्हांखे त इहे शयूं छा आहिनि। त जॾहिं असां वरी मैट्रिक में डिस्कस कंदासीं त पोइ उहे डिटेल में वेंदियूं, हिननि जा फार्मूलास बि हूंदा आहिनि, हर शइ असां हुते डिस्कस कंदासीं डिटेल में। त हिते जर्नली असां ॻाल्हि पिया कयूं, इन करे इहे सिंपल डेफिनेशन्स डिस्कस पिया कयूं। त एनी डिवाइस विच मेक वर्क ईज़ियर आर फास्टर इज़ कॉल्ड सिंपल मशीन। सही आहे, त हाणे इहा असांजी सिंपल मशीन जी डेफिनेशन आहे। उन खां पोइ मशीन जॾहिं असां डिस्कस कंदा आहियूं त उन में कुझु टर्म्स यूज़ कंदा आहियूं असां बेसिकली मशीन जे लाइ, माना जेके प्रॉपर वर्ड असां यूज़ कंदा आहियूं उते मशीन जे लाइ। हिकिड़ो त आम तौर ते घणो फोर्स, इन करे ई तव्हांखे मूं ॿुधायो, छो त असां फोर्स जो वर्ड जो इस्तेमालु घणो कंदा आहियूं मशीन जे टॉपिक में। ठीकु आहे, छो त मशीन ऐं फोर्स ॿई माना हिकु सां रिलेटेड आहिनि। फोर्स खां सवाइ मशीन अधूरी आहे, हुन में फोर्स इफेक्ट कंदा रहंदा आहिनि। सही, त हाणे
सिंपल मशीन में जेके मशीन टॉपिक में असां जेके वर्ड आमतौर ते यूज़ कंदा आहियूं, सॉरी, त हाणे हिन में फर्स्ट जेको वर्ड असां यूज़ कंदा आहियूं एफर्ट, सेकेंड वर्ड जेको असां यूज़ कंदा आहियूं लोड, या हिते असां वेट वर्ड भी यूज़ कंदा आहियूं। थर्ड असांजो हूंदो आहे इनपुट, ॿियो हूंदो आहे असांजो आउटपुट। ऐं कंप्यूटर जो सब्जेक्ट तव्हां पढ़ियो हूंदो, इनपुट आउटपुट, उन में बेसिक में माना तव्हांखे ॿुधायो वियो हूंदो, सही आहे। त हाणे एफर्ट सभिनी खां पहिरीं असां छाखे चवंदा आहियूं एफर्ट। हाणे एफर्ट उन शइ जो एफर्ट जो जर्नल जेकॾहिं असां मीनिंग वठूं, फिजिक्स में हिकिड़ी सहूलियत असांखे पढ़ण में इहा आहे, फिजिक्स जेका असांजी जर्नल आहे सां ॾाढी रिलेटेड आहे, इन करे सम्झण में बि आसान आहे, सही आहे। त एफर्ट जो जर्नल मीनिंग छा हूंदो आहे, जेकॾहिं असां मीनिंग वठूं पाण इंग्लिश जी ट्रांसलेट कयूं, एफर्ट माना कोशिश, ठीकु आहे। मतिलबु जेका कोशिशि केरु कंदो आहे, असां कंदा आहियूं, इंसानु कंदो आहे। मशीन कोशिशि कंदी आहे, मशीन कंदी आहे, मशीन बि करे सघे थी, पर बेसिक जेको आहे एफर्ट में असां छा हूंदा आहियूं, इंसानु कंदो आहे कोशिशि, ठीकु आहे। हाणे एफर्ट जो हिते बि सम्झो इहो ई मसइला मतिलबु आहे त एफर्ट जेका फोर्स असां मशीन ते अप्लाई कंदासीं, जेका असांजे तरफ़ां जेका फोर्स मशीन ते अप्लाई थींदी, उनखे असां छा चवंदा आहियूं मशीन वर्ड में एफर्ट, फोर्स अप्लाइड बाय एनी पर्सन, ठीकु आहे। या असां जेका मशीन ते फोर्स अप्लाई कंदासीं उनखे असां छा चवंदा आहियूं सिंपली एफर्ट, ठीकु आहे। ऐं लोड छा हूंदो या वेट छा हूंदो आहे, वेट लिफ्टेड बाय मशीन। हाणे जॾहिं असां एफर्ट अप्लाई करे छॾी, सही आहे, त हाणे जेको सिंपल मशीन आहे, ठीकु आहे, त उहे छाजे लाइ यूज़ थींदियूं आहिनि, डायरेक्शन चेंज करण लाइ यूज़ थींदियूं आहिनि, लोड खे लिफ्ट करण जे लाइ या वज़न खे खणण जे लाइ बि यूज़ थींदियूं आहिनि। त हाणे जॾहिं असां एफर्ट अप्लाई कई, उन रिज़ल्ट में जेको वेट लिफ्ट थींदो, त उनखे असां छा चवंदा आहियूं वेट आर लोड, ठीकु आहे। त वेट वर्ड बि यूज़ थींदो आहे जनरली, ऐं लोड वर्ड बि यूज़ थींदो आहे। त इहो उन लाइ यूज़ थींदो आहे जेको वज़न असां मशीन जे ज़रिए खणूं पिया, ठीकु आहे, वेट लिफ्ट बाय द मशीन, उनखे असां छा चवंदासीं लोड, ठीकु आहे। इनपुट, हाणे इनपुट छा आहे, सिंपल इनखे असां छा चवंदा आहियूं वर्क डन ऑन द मशीन। हाणे जॾहिं असां एफर्ट अप्लाई कयो, सही आहे, त मशीन छा कंदी, कमु कंदी, ठीकु आहे। त मशीन त कमु कंदी, पर उन खां पहिरीं मशीन ते पाण ते बि असांखे थोरो वर्क करिणो पवंदो आहे, ठीकु आहे। त हाली जर्नल हिते असां आहियूं, त इनपुट छा आहे वर्क डन ऑन द मशीन, छा आहे इनपुट, वर्क डन खे शॉर्ट में थो लिखां, वर्क डन ऑन द मशीन, माना एफर्ट जे ज़रिए जेको कमु, जेको एफर्ट केरु पियो अप्लाई करे, असां पिया अप्लाई कयूं, सही आहे, उन जे थ्रू जेको वर्क थींदो मशीन ते, उनखे असां छा चवंदासीं इनपुट। ऐं वरी जेको इनपुट ॾियण खां पोइ जेको मशीन पाण कमु कंदी, ठीकु आहे, उनखे असां छा चवंदासीं आउटपुट। त आउटपुट जो मतिलबु छा आहे वर्क डन बाय द मशीन। हाणे हिते सिंपल थोरो फ़र्क़ु अथव, इनपुट छा आहे ऑन द मशीन, ऐं हुते छा आहे बाय, त इहो थोरो ज़हन में हुजे। त वर्क डन ऑन द मशीन जेको हूंदो उहो तव्हां छा आहे इनपुट, ऐं वर्क डन बाय द मशीन जेका आहे उहो तव्हां छा आहे आउटपुट, ठीकु आहे। हाणे लिखिणो आहे कीअं, त लिखी छॾे, पोइ मां ड्रायांसि वरी नेक्स्ट अॻिते लिखूंगा, जे न लिखियो आहे। ड्रायांसि, हाणे असां चयो काइंड्स ऑफ सिंपल मशीन दे, ऐं ही काइंड्स ऑफ सिंपल मशीन में जेको लिवर आहे, सिंपल मशीन जेका आहे इहा तमामु इम्पॉर्टेंट अथव। इन मां हिकिड़ो सुवालु अची वेंदो आहे टेस्टनि में, जेको लिवर असां हीअं डिस्कस कंदासीं, त इहो इम्पॉर्टेंट अथव। इन में काइंड्स ऑफ लिवर मां हिकिड़ो क्वेश्चन एग्ज़ाम्पल को अची वेंदो आहे, त इन टॉपिक खे थोरो फोकस करे रहिजो, त काइंड्स ऑफ लिवर में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे, ऐं मतिलबु कहिड़े काइंड खे तव्हां कीअं सुञाणींदव, ठीकु आहे। त हाणे लिवर जी डेफिनेशन लिखां थो, उहा डिस्कस त
चयो बि न लिखिजो, लास्ट में टाइम ॾींदुसि वरी बि लिखो पिया। ठीकु आहे, लिखो हाणे लिखी वठो जेसिताईं लाइन त हिकिड़ी आहे। हाणे लिवर छा आहे असांजो? लिवर इज़ ए रिजिड बार विच रोटेट अबाउट ए फिक्स पॉइंट फल्क्रम। ऐं हिन जी फिगर मूं वटि ठाही। छा आहे? लिवर आहे या का शइ मिसिंग आहे? का शइ मिसिंग आहे या हिनखे लिवर चई सघूं था रिजिड बार खे? ॻाल्हायो भला, नो येस त कयो, येस आर नो। फल्क्रम हिनखे चई सघूं था या सॉरी हिनखे चई सघूं था लिवर या न? नो, छो त हिन में डेफिनेशन ॾिसो, छो त लिवर इज़ अ रिजिड बार विच रोटेट्स अबाउट ए फिक्स पॉइंट कॉल्ड फल्क्रम या फल्क्रम कॉल्ड विसरी वियो आहे लिखण जो, लिखी सघो था। ठीकु आहे, त हिन में फल्क्रम रिजिड लिवर तॾहिं असां चवंदा आहियूं जिन में हिन फिक्स पॉइंट हुजणु खपे जीअं त हीउ रोटेट करे सघे। जे रोटेट नथो करे सघे त हिन जो मतिलबु पोइ हिकिड़ो रिजिड बार आहे, पोइ असां हिनखे लिवर कंप्लीटली नथा चई सघूं। त हिन में फल्क्रम हुजणु लाज़मी आहे। हाणे हीअ जेका पॉइंट आहे इनखे असां छा चवंदा आहियूं? फल्क्रम। ठीकु आहे, हाणे फल्क्रम वर्ड अहिड़ो आहे जो सम्झण में ईअं लॻंदो आहे वॾी का मुसीबत आहे। त हिनखे ईअं सिंपल तव्हां चवंदा फल्क्रम जो मतिलबु छा आहे? उहा पॉइंट जिथे रोटेशन थिए पई, मतिलबु जॾहिं हिन पॉइंट खे मां हटाए छॾियां त पोइ त रोटेट न करे सघंदो न। ठीकु आहे, रोटेशन जो इहो मतिलबु यको गोल घुमी अचे, इहो बि मतिलबु न आहे। ठीकु आहे, मतिलबु हिते हाफ रोटेशन थींदी, हेठि मथे हिन पॉइंट जे करे थींदो। जीअं तव्हां झूला ॾिठा हूंदा ॿारनि जो, सीसा जेको झूलो हूंदो आहे, हिकिड़े ॿई पासा ॿार वेहंदा आहिनि, हेठि मथे थींदा आहिनि। ठीकु आहे, त उन सेंटर पॉइंट ते बेरिंग लॻल हूंदो आहे अॼुकल्ह त, या अॻे असां नंढा हूंदासीं सिरूं रखंदा हुआसीं त उहो बेरिंग बि जेका पॉइंट आहे उहा बि फल्क्रम सराईंदी, या उहे सिरूं जेके असां सेंटर ते रखियूं। सही आहे, जे सिरूं न हुजनि सिधो फटो हुजे थींदो या रोटेट? ज़मीन ते ईअं सिधो रखे छॾियूंसि त उहो रोटेशन छाजे करे? हिन पॉइंट फल्क्रम जेके अथव, जे सिरूं आहिनि उनखे बि तव्हां फल्क्रम चई सघो था, या बेरिंग तव्हां यूज़ कयो आहे त उनखे बि तव्हां फल्क्रम, उन पॉइंट खे असां फल्क्रम चवंदासीं जीअं पॉइंट जे करे रोटेशन थिए पई। ठीकु आहे, ऐं हीअ असांजो रिजिड बार। हाणे हिन में थींदो छा? हिकिड़े पासे असां फोर्स अप्लाई कंदासीं, सही आहे, ॿिए पासे ही छा कंदो? लोड खे लिफ्ट कंदो। ठीकु आहे, त जहिड़े पासे असां लोड फोर्स अप्लाई कंदासीं उनखे असां चवंदा आहियूं एफर्ट। सही आहे, एफर्ट खे असां पी सां शो कंदा आहियूं, असांजे बुक में शो थियल आहे, तव्हां हिनखे लिखी बि सघो था एफर्ट कंप्लीटली। ठीकु आहे, वन साइड ते असां छा अप्लाई कंदा आहियूं? एफर्ट। ऐं सेकेंड साइड ते छा कंदा? लोड खे लिफ्ट कंदो आहे, या जंहिंखे तव्हां डब्ल्यू सां शो कंदो, या वेट बि चई सघो था। ठीकु आहे, हाणे जो काइंड्स ऑफ लिवर हिते लिखां, हिते ॾिसण में अची वेंदो, हिते साइड ते काइंड्स को काइंड सिंपल आहिनि। फर्स्ट काइंड, सेकेंड काइंड, ऐं ॿी हूंदा थर्ड काइंड। जेके लिवर जा काइंड आहिनि इन्हनि खे असां सिंपली जीअं फर्स्ट लॉ ऑफ न्यूटन, सेकेंड लॉ ऑफ न्यूटन, थर्ड लॉ ऑफ मोशन जीअं चवंदा आहियूं, ईअं ई लिवर्स जा काइंड इहे आहिनि। फर्स्ट काइंड ऑफ लिवर, सही आहे, सेकेंड काइंड ऑफ लिवर एंड थर्ड काइंड ऑफ लिवर। हाणे जेको असांजो फर्स्ट काइंड आहे इहो सिंपल हिते ठहियो पियो आहे, जेको मां हिते हीउ ठाहे छॾियो आहे, इहो ई असांजो छा आहे? फर्स्ट काइंड ऑफ लिवर। असांखे ख़बर कीअं पवंदी आहे त इहो फर्स्ट काइंड आहे? तव्हांखे सिर्फ़ु इहो यादि रखिणो आहे, अहिड़ो लिवर जो काइंड जंहिंमें फल्क्रम सेंटर ते हुजे, एफर्ट ऐं वेट जे विच में, एफर्ट ऐं लोड जे विच में, माना फल्क्रम सेंटर ते हुजे, एफर्ट ऐं लोड ॿई उन अॻियां पोयां हुजनि, त पोइ उनखे असां छा चवंदा आहियूं? फर्स्ट काइंड ऑफ लिवर, या लिवर ऑफ फर्स्ट काइंड। बस जंहिंमें तव्हांजो फल्क्रम में छा हूंदो? सेंटर ते हूंदो, ऐं हिकिड़े पासे हुनजी एफर्ट हूंदी ऐं ॿिए पासे लोड आर वेट हूंदो, त उनखे तव्हां छा चवंदव? फर्स्ट काइंड ऑफ लिवर। ठीकु आहे, हाणे हिन जो एग्ज़ाम्पल हिकिड़ो त मूं तव्हांखे ॾेई छॾियो, सीसा जेको झूला। ॿियो एग्ज़ाम्पल तव्हां को अचे थो ज़हन में अहिड़ो? छा छा? हा, तराज़ू जंहिंखे असां चवंदा आहियूं, साइमी या तराज़ू, जेको अक्सर करे अदालतनि जे ॿाहिरां टंगियल हूंदो आहे, इंसाफ़ जो तराज़ू। ठीकु आहे, त उनखे तव्हां ॾिठो आहे, सही ॿई पासे हिकिड़े पासे असां मेयरमेंट कंदा आहियूं न, हिकिड़े पासे असां रखंदा आहियूं स्टैंडर्ड असांजो केजी जो हूंदो आहे, सही आहे, ॿिए पासे असां जेको लोड हूंदो आहे उनखे मेयर कंदा आहियूं, सेंटर ते हुनजी पॉइंट हूंदी आहे जंहिंजे ज़रिए मूव कंदो आहे। त इहो तराज़ू असांजो छा थी वियो? फर्स्ट काइंड ऑफ लिवर अची वियो। ऐं ॿियो असांजो आम तौर ते घरनि में जेका कैंची असां यूज़ कंदा आहियूं, ठीकु आहे, कैंची तव्हां ॾिसो कपिड़े खे कटींदी किथां? हिकिड़ी साइड सां कपिड़े खे कटंदी आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखियो, मशीन सिर्फ़ु लोड खणण लाइ न आहे, रेज़िस्टेंस खे बि असां मशीन लाइ जेको वर्ड यूज़ कंदा आहियूं
अॻिते हली डिस्कस करणो पर हाणे हिते ॿुधायो जॾहिं त जॻहि हिकिड़े पासे असां फोर्स अप्लाई कयूं त उहा ॿिए पासे रेज़िस्टेंस खे ओवरकम करे। हाणे रेज़िस्टेंस जो मतिलबु हिते इहो आहे त उहो लोड बि खणी सघे थी या को वर्क करे सघे थी। जे कैंची छा कंदी आहे, कटण जे कमु ईंदी आहे, ठीकु आहे। त हाणे जेको वन साइड त उहो कटे पई त उहा कमु पई करे, उनखे असां लोड, उहो साइड असांजी छा थी, लोड वारी साइड थी। जिथां असां हथ सां पकड़ींदा उहा असांजी छा थी, एफर्ट। ऐं सेंटर में जेको नट लॻल आहे हुनजो उहो छा थी वियो, हुनजो फलक्रम। त हाणे इहे टे पॉइंट हुजे, घणा तव्हां एग्ज़ाम्पल यादि नथा करे सघो, टे त तव्हांखे इहे बेसिक यादि हुजनि। त इहे सीसा, कैंची, पेयर ऑफ सीज़र्स हिनखे चइबो आहे इंग्लिश में, ठीकु आहे। ऐं ॿियो जेको तव्हांजो तराज़ू आहे, इहे तव्हांजे छा में था अचनि, फस्ट काइंड ऑफ लीवर में था अचनि, फलक्रम में न, फस्ट काइंड ऑफ लीवर में, ठीकु आहे। आर्म बैलेंस जंहिंखे चइबो आहे तव्हांजो इंग्लिश में तराज़ू खे, ठीकु आहे। इहे थी आहे फस्ट काइंड। हाणे सेकेंड काइंड ऑफ लीवर में छा आहे, हिते मुंहिंजे ख़्याल में ॾिसण में कोन ईंदो। हाणे हिन में तव्हांखे चेंजिंग ॾिसण में अची रही हूंदी फिगर भाई। फिज़िक्स अहिड़ियुनि शयुनि जूं जेके फिगर यादि करे छॾंदव, तस्वीर, त तव्हांखे वधीक बहितर नमूने सां डेफिनेशन यादि करण जी ज़रूरत न पवंदी। तव्हांजे ज़हन में उहा जेकी फिगर अची थी वञे त पोइ तव्हां माना ज़ाहिरी तौर ते हुनखे डिफाइन करे सघो था, हुनखे सुञाणे वेंदव ईज़िली। त डेफिनेशन हाणे हिन में कहिड़ो चेंज कयो आहे असां, सेकेंड, ही सेकेंड काइंड ऑफ लीवर खे शो पियो करे। हिन में चेंज कहिड़ो थियो आहे, फस्ट में छा हो, असांजो फलक्रम विच में हो, सही आहे। हाणे हिते असांजो छा सेंटर ते अची वियो आहे तव्हांजो लोड और वेट। वेट जेको आहे असांजो उहो छा अची वियो आहे, सेंटर ते अची वियो। ऐं असांजो जेको फलक्रम आहे उहो केॾांहुं हलियो आहे, लेफ्ट साइड ते हलियो आहे, वन साइड ते हलियो आहे। ऐं असांजो जेको एफर्ट आहे उहो नेक्स्ट साइड ते हलियो आहे। त जॾहिं असांजो लोड या वेट सेंटर ते अची वेंदो त उहो असांजो छा थींदो, सेकेंड काइंड ऑफ लीवर, ठीकु आहे। ऐं हिन जो एग्ज़ाम्पल असां वटि छा आहे, पंच मशीन तव्हां ॾिठी हूंदी। ऐं हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, फिज़िक्स में या मैकेनिक्स में असां हिकिड़ो रूल पढ़ंदा आहियूं त कंहिं बि शइ जो वेट जेको असांखे जेकॾहिं डिफाइन न थियल आहे किथे बि एक्ट करे त उहो हमेशह सेंटर ते एक्ट कंदो आहे। उहो हमेशह किथे एक्ट कंदो, सेंटर ते। पंच मशीन ॾिठी अथव त हुनजी जेका रोटेटिंग पॉइंट हूंदी आहे, हिकिड़ी साइड फिक्स हूंदी आहे, सही आहे। असां इहे पंच कंदा आहियूं त ॿिए एंड ते असां छा कंदा आहियूं, फोर्स अप्लाई कंदा आहियूं। त इहो असां छा पिया अप्लाई कयूं, एफर्ट। ऐं हुनजो जेको पंच मशीन जो पंहिंजो जेको वेट आहे, लोड आहे, उहो किथे एक्ट पियो करे, सेंटर ते। त इहो तव्हांखे कहिड़े में अची वियो, पंच मशीन जेके आहे छा में अची थी वञे, तव्हांजी लीवर ऑफ सेकेंड काइंड। ऐं ॿियो जेको आम असां एग्ज़ाम्पल ॾींदा आहियूं तव्हांजो डोर जो एग्ज़ाम्पल ॾींदा आहियूं। डोर ॾिठो त दरवाज़ो जेको असां चवंदा आहियूं, दरवाज़े में छा हूंदो आहे, हिकिड़ी साइड ते एंजिस जेके लॻल हूंदा आहिनि, सही आहे। त उहा असांजी रोटेशन पॉइंट हूंदी आहे, या जंहिंखे तव्हां चई सघो था फलक्रम पॉइंट। ऐं हमेशह दरवाज़े जो लाइक कॾहिं सेंटर ते ॾिठो अथव, सेंटर में किथे दरवाज़े जो लॉक लॻल हुजे, जे सेंटर ते लॻल हुजे त दरवाज़ो खुलण में ॾुखियाई थींदी तव्हांखे, ऐं खुलंदो बि न, शायदि थी सघे खुले बि न, सही आहे। त हमेशह दरवाज़े जो सेंटर ते न, पर ॿी साइड ते अपोज़िट साइड में हमेशह लॉक लॻल हूंदो आहे, हैंडल लॻल हूंदो आहे, जंहिंजे ज़रिए असां खोले। त उते असां छा अप्लाई पिया कयूं, एफर्ट। ऐं जेको दरवाज़ो आहे हुनजो लोड किथे एक्ट कंदो, पंहिंजो सॼो सेंटर ते। त इन करे असां दरवाज़े खे बि छा चवंदा आहियूं, त इहो छा आहे, सेकेंड काइंड ऑफ लीवर। ऐं टियों एग्ज़ाम्पल जेको डिस्कस थियल आहे उहो छा आहे, असांजो नट क्रैकर। ॿियो छा आहे, नट क्रैकर ॾिठो अथव, छा हूंदो आहे, मूं ई न ॾिठो आहे भई, तव्हां किथां ॾिठो हूंदो, ॾिठो अथव नट क्रैकर। नट क्रैकर जो मतिलबु आहे बादाम भरण जे लाइ असां यूज़ कंदा आहियूं। उहो बि पंच मशीन वारी कारी हूंदो आहे, ठीकु आहे। या लीमे मां रस कढण वारी मशीन त ॾिठी हूंदव, ठीकु आहे, उहा ॾिठी हूंदव। त उहा बि तव्हांजी छा में अची थी वञे, सेकेंड, ठीकु आहे, सेकेंड में ईंदी, छो ठीकु आहे, थर्ड में न, सेकेंड में ईंदी। हाणे उन खां पोइ असांजो लास्ट जेको आहे थर्ड काइंड ऑफ लीवर, उहो असांजो छा हूंदो, थोरो चेंज करिणो पवंदो असांखे। हाणे हिते छा थींदो, हिते वेट सेंटर ते हो, हाणे छा थींदो, तव्हांजी एफर्ट जेका आहे उहा सेंटर ते अची वेंदी, ऐं लोड तव्हांजो हलियो ईंदो एंड ते, ठीकु आहे। त हाणे इहो एग्ज़ाम्पल मतिलबु जॾहिं एफर्ट बिटवीन अची वञे छाजे, फलक्रम ऐं लोड जे और वेट जे, त पोइ उनखे तव्हां छा चवंदा आहियो, थर्ड काइंड ऑफ लीवर, ठीकु आहे। हाणे थर्ड काइंड ऑफ लीवर जो सभिनी खां आम कॉमन एग्ज़ाम्पल जेको ॾिनो ईंदो आहे या MCQs में अची ईंदो आहे, त उहो चवंदा आहिनि त ह्यूमन आर्म, ठीकु आहे। इहो कॉमन एग्ज़ाम्पल आहे, टेस्टनि में ईंदो आहे। त ह्यूमन आर्म जेको आहे उहो कहिड़े काइंड जो
लीवर आहे, ठीकु आहे। त तव्हां उन में छा ॿुधाईंदो ह्यूमन आर्म कहिड़े काइंड जो आहे, थर्ड जो, उहो कीअं। हाणे सॼी आर्म असांजी फिक्स पॉइंट कहिड़ी आहे, हीअ आहे असांजी, ठीकु आहे, रोटेशनल पॉइंट जितां रोटेट पई थिए, इहो असांजो छा थी वियो फलक्रम, सही आहे। ऐं असां लोड छा था खणंदा आहियूं, हथ सां, सही आहे। त लोड ॿिए एंड ते पिया खणूं, ऐं हमेशह तव्हां यादि रखो की तव्हांजे 3 सिरूं मां तव्हांजे हथ ते रखां, तकलीफ़ किथे थींदी, हिन पॉइंट ते थींदी आहे तकलीफ़, ठीकु आहे, सेंटर पॉइंट, शोल्डर ते न थींदी, भले करे ॾिसिजो, वेट खणिजो, तकलीफ़ तव्हांखे हिते थींदी, मतिलबु एफर्ट किथे पियो थिए, एफेक्ट करे पियो असांखे सेंटर पॉइंट ते। त थर्ड काइंड ऑफ लीवर जेको आहे तव्हांजो, उहो तव्हांजो छा आहे, त एफर्ट हमेशह सेंटर ते हुजे। उनजो कॉमन एग्जाम्पल हिकिड़ो छा थी वियो तव्हांजो ह्यूमन आर्म, ऐं ॿियो असां हूंदी आहे फोर्सिप्स, ॾिठा अथव जंहिंखे असां चिमटो चवंदा आहियूं, घरनि में को मानी खे चेंज करण जे लाइ तवे ते उहो चिमटो यूज़ थींदो आहे, ॿियो नंढा चिमटा बि हूंदा आहिनि। त इहे बि छा जा एग्जाम्पल आहिनि, लीवर ऑफ थर्ड काइंड। उन में तव्हां किथे एफर्ट अप्लाई कंदा आहियो, सेंटर ते न, या मानी अॻियां असां जेको लोड खणंदा आहियूं, या मानी जेका असां उथलाईंदा आहियूं, त उहा असां एंड पॉइंट ते कंदा आहियूं, ठीकु आहे। ऐं एफर्ट असां किथे अप्लाई कंदा आहियूं, सेंटर ते, ऐं उहो फिक्स्ड किथां हूंदी आहे, हिकिड़ी पॉइंट मुंहिंजी पोयां खां फिक्स हूंदी आहे। त इहे असांजे छा थी आहे, लीवर ऑफ थर्ड काइंड, ठीकु आहे। त हिते स्टॉप था कयूं, मुंहिंजे ख़्याल में क्लास जो टाइम बि थी वियो आहे।